नाज़रीन, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पाक अफ़गान बॉर्डर ते दहशतगर्दनि सां झड़पियुनि दौरान 23 जवाननि जी शहादत ते ताज़ियत जो इज़हार कयो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त वतन जे तहफ़ुज़ लाइ क़ुर्बान थींदड़ जवान क़ौम जा हीरो आहिनि। वज़ीर आला सिंध तरफ़ां ज़ख़्मी एहलकारनि जी जल्द सिहतयाबी लाइ दुआ पिणु कई वई आहे। सैयद मुराद अली शाह चयो आहे त दुश्मन ख़िलाफ़ पाक फ़ौज जूं क़ुर्बानियूं नाक़ाबिल फ़रामोश आहिनि। क़ौम पंहिंजे बहादुर सपूतनि ते फ़ख़्रु करे थी। वज़ीर आला सिंध तरफ़ां शहीदनि जे ख़ानदाननि सां मुकमल यकजहती जो भी इज़हार कयो वियो आहे। नादरीन, असां वांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पाक अफ़गान बॉर्डर ते दहशतगर्दनि सां झड़पियुनि दौरान 23 जवाननि जी शहादत ते ताज़ियत जो इज़हार कयो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त वतन जे तहफ़ुज़ लाइ क़ुर्बान थींदड़ जवान क़ौम जा हीरो आहिनि। वज़ीर आला सिंध तरफ़ां ज़ख़्मी एहलकारनि जी जल्द सिहतयाबी लाइ दुआ पिणु कई वई आहे। सैयद मुराद अली शाह चयो आहे त दुश्मन ख़िलाफ़ पाक फ़ौज जूं क़ुर्बानियूं नाक़ाबिल फ़रामोश आहिनि। क़ौम पंहिंजे बहादुर सपूतनि ते फ़ख़्रु करे थी। वज़ीर आला सिंध तरफ़ां शहीदनि जे ख़ानदाननि सां मुकमल यकजहती जो भी इज़हार कयो वियो आहे।